मोरो शहर अंदर मनशात जुआ फुरू धाड़ा उरूज ते पहुतल। मोरो पुलिस इंतजामिया बेवस बणियल, जंहिं जे नतीजे में समाजी वर्कर इतिहाद जो मोरो प्रेस क्लब अॻियां अॼु 6 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। उन ई सिलसिले में रिपोर्ट करे रहियो आहे मोरो खां सिंध शूज़ न्यूज़ जो नुमाइंदो रिज़वान अली जुमानी। जी बिल्कुल, असां मौजूद आहियूं प्रेस क्लब ॿाहिरां, जिते नौजवान इतिहाद जे नौजवाननि जेको आहे सरापा एहतजाज आहिनि 6 ॾींहंनि खां वठी, जिन जो चवणु आहे त असां मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं। जेको आहे मोरो पुलिस हिन वक़्त ताईं को बि बूटो न ॿारे सघी आहे। अचो त वधीक नौजवाननि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं मुंहिंजा मोरो में असांजो ई 5-6 ॾींहं एहतजाज जारी आहे मंशात जे ख़िलाफ़। मंशात जुआ आकड़ा पर्ची ये सभु हिन शहर में हलनि थियूं पियूं ऐं पुलिस उन्हनि सां मिलियल आहे। पुलिस जो ऐं इन मंशात फरोशन जो, ॾोहारी चोरनि जो, फोरनि जो पाण में पार्टनरशिप आहे ऐं पाण में गठजोड़ आहे। हिन शहर ते पार्टनरशिप आहे हिननि जी ऐं हिन सॼे शहर मां भतो पुलिस ओगाड़ी थी करे ऐं पुलिस ई खाए थी। माण्हू दीदा दिलेरीअ सां ॾोह कनि था। बैंकुनि जे अॻियां गाॾियूं हलियूं चोरी थी थियूं वञनि, पार्कनि ते माण्हू बीहनि था, उतां गाॾियूं गुम थी थियूं वञनि। पुलिस सॼो ॾींहुं गश्त में पूरी आहे ऐं खाइण पीअण में पूरी आहे ऐं होटलुनि ते वञो ऐशियुनि में पूरा आहिनि। पर हिन शहर जो केर बि कोन थो सोचे त हिन जो शहर जो आख़िर छा थींदो। पुलिस ही एसएचओ साहब सुठो माण्हू आहे, पर छा आहे हिन जे वस जी ॻाल्हि कान्हे का। ही बि हिननि पंहिंजे पुलिस वारनि सां मिली जुली शाम जो खाइनि पीअनि था गॾिजी। बाक़ी शहर जो हला वई आहे। एसएसपी साहब, बलोच साहब नोटिस वठि, शहरी तव्हां ॾे ॾिसनि पिया मुसलसल। वॾी महिरबानी। मुसलसल 5 ॾींहंनि खां असां मोरो प्रेस क्लब ते मोर शहर में हलंदड़ मंशियात शराब जुआ व्याज जे ख़िलाफ़ सराप एहतजाज आहियूं। सभु खां पहिरियों शुक्रगुज़ार आहियूं सिंधी शूज़ जा, जेको असां मुसलसल कवरेज ॾेई रहिया आहे। ऐं जेको मोर शहर में हिन बदअमनी ऐं मंशियात सरेआम विकिरो थिए पई ऐं जेकी पुलिस जी सरपरस्ती में ऐं उन सां कुझु वरी बेबाक साफ़ ई आहिनि जेके उन सां भाङे पाए वारा आहिनि। अञा जो जवाबदार गिरफ़्तारी नथो थिए, अॻे थाणे ते पहुता आहिनि वेही ऐं उते माना डीलिंग करे पोइ अधु साफ़ ई खाईंदा अधु हलियूं खाईंदा। हाणे असांखे दाह कंहिंखे कयो, असां ते 5 ॾींहं हिते केरु असांजे कवरेज लाइ तयारु कोन्हे को। वरी बि जस हिननि साफ़ न घुरिजे जेके असांखे अची ऐं असांखे ज़बरदस्त कवरेज ॾियनि था। असां एसएसपी खां मुतालबा कयूं त महिरबानी करे हिन शबीर दिलवानी एसएचओ खे मुतल करे कोई ईमानदार ऐं फंक्शनाज़ ऑफिसर आणियो जेको मोरो शहर खे तहफ़ुज़ फराहम करे। जी बिल्कुल, नौजवाननि जो चवणु आहे त असां मुसलसल 6 ॾींहंनि खां एहतजाज करियूं पिया, पर हिन वक़्त ताईं पुलिस को बि बूटो न आहे ॿारे सघी ऐं जेको आहे सो न मंशात फरोश गिरफ़्तार थिया आहिनि, न ई को का कार्रवाई थी आहे।